घोटकी में ख़बर ॾींदा हलो त कानपुर महर थाणे जे SHO बरकत अली भट्टी जी बदली क़ाबिल भयो। SHO कानपुर महर मुक़रर। SHO क़ाबिल भयो चार्ज वठंदे ई अमले सां गॾु कानपुर महर शहर में निकिरी पियो। शहर जे मुख्य मार्केटुनि मंदरनि तोड़े शहर जे कारोबारी मरकज़नि ते पहुची शहरनि वापारियुनि मुखियुनि सां मुलाक़ात कई। SHO क़ाबिल भयो थाणे जे एहलकारनि सां तारुफ़ी गॾिजाणी कंदे खेनि हिदायतूं जारी कयूं त कानपुर महर शहर तोड़े भरपासे वारनि इलाइक़नि में कंहिं बि दुआरी के बख़्श न कयो वेंदो। कंहिंखे बि शराब जुआ नकली तेल समेत कंहिं बि क़िस्म जी समाजी बुराई करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। थाणे जो को बि एहलकार समाजी बुराइनि जे किथे कम में मुलविस निकितो त इन जे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। SHO क़ाबिल भयो चयो त जिते जिते जुआ शराब समेत ॿियूं समाजी बुराइयूं हलन थियूं इन्हनि डीलरनि खे गिरफ्तार करे पेश कयो वञे ऐं शहर जो अमन अमान हर सूरत में बरकरार रखियो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।